तव्हांजा मसाइल अल्लाह हल कंदो आहे। औलाद अल्लाह खां घुरंदा कयो, गैर अल्लाह खां न घुरंदा कयो। औलाद सिर्फ़ु अल्लाह ॾींदो आहे। तव्हांजी परेशानी खे दूर सिर्फ़ु अल्लाह कंदो आहे। तव्हांजे मसाइलनि खे हल केरु कंदो आहे? सिर्फ़ु अल्लाह कंदो आहे। तव्हांखे मुश्किलात खां सिर्फ़ु अल्लाह कढंदो आहे। इन ॻाल्हि जो नालो तौहीद आहे। ऐं इहा ई महिनत जनाब मुहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम कई आहे। कंहिं ज़माने खां वठी करे इहो जेको आहे शिरक हलंदो अचे थो। कहिड़ो सुखा वारो जेको ॿार को पैदा थिए कुझु टाइम खां बाद में 2-3 सालनि खां बाद में यानी एतिरी वरी जेको गाॾियूं बुक करे इन खां बाद में जेको आहे वञी करे दरगाहनि ते जेको माण्हू वञनि। हिन औलिया अल्लाह कतन तौर ते इहो जेको आहे दर्स ॾिनो आहे। ऐं जेकॾहिं का हक़ीक़त ॿुधायूं था, का ॻाल्हि जेकी आहे दुरुस्त ॿुधायूं था, जेकी ॻाल्हि क़ुर हदीस मुआफ़िक़ आहे, जंहिं माण्हू खे ॻाल्हि पसंदि नथी अचे, जंहिंखे पसंदि नथी अचे त पोइ उहो जेको एतिराज़ बि कनि था। ऐं इहो एतिराज़ जेकॾहिं को मंझि मां थिए थो, इहा का नई ॻाल्हि थोरी आहे। एतिराज़ थींदो आहे हमेशह। जेको बि अगरि हक़ जी ॻाल्हि जी इहा हिकु दलील हूंदी आहे त उनजे मथां एतिराज़ लाज़िमी थींदो। ऐं न ई इन शयुनि जो इन औलिया अल्लाह हुकुम ॾिनो आहे, न ई इन शयुनि जो कलंदर शहबाज़ हुकुम ॾिनो आहे, न ई इन शयुनि जो सचल सर मस्त जेको हुकुम ॾिनो आहे, न ई जेके सिंध जे अंदरि जेके ॿियूं जेके औलिया अल्लाह आहिनि, कंहिं इन शयुनि जो हुकुम ॾिनो आहे त असांजे मज़ारुनि ते अची करे तव्हां असांखां औलाद घुरो ऐं असांजे जेको आहे मज़ारुनि ते अची करे छेलनि खे जानवरनि खे ज़िबह कयो। किथे बि इन ॻाल्हि जो जेको आहे दर्स इन औलिया अल्लाह न ॾिनो आहे। बल्कि इन्हनि औलिया अल्लाह जी ज़िंदगी पूरी ज़िंदगी अल्लाह जे हुकुम जे ॾाढो गुज़री। इन्हनि पंहिंजी पूरी ज़िंदगी जेको आहे अल्लाह जे ॾाढो झुकियो आहे। ऐं इन्हनि औलिया अल्लाह जे मथां बि जॾहिं मुसीबत आई, जॾहिं परेशानी आई, इन औलिया अल्लाह बि पंहिंजा मसाइल अल्लाह खां हल कराया आहिनि। अल्लाह जे नबी जे ज़माने में सहाबा त हुया न, अलाए केतिरनि सहाबनि खे औलाद न थी। नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हिन दुनिया खां विया न जॾहिं, इन खां बाद में अलाए केतिरा सहाबा उन्हनि खे जेको आहे औलाद न थी। पोइ इन काइनात में सभ खां वॾे में वॾो जेको आला इंसान आहे न, उहो जनाब मुहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम आहे। पोइ साहबा बि इहे चवंदा न, साहबा चवंदा दुनिया जे अंदरि सभिनी खां आला इंसान नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो रोज़ो आहे मदीने जे अंदरि। पोइ साहबा बि छेला वठी करे पोइ नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे रोज़े ते वञनि। साहबा इहो अमल कयो आहे, साहबा कतन दूर ते इहो न कयो आहे। जेकॾहिं हिन ज़माने में ॾिसो न, हिन ज़माने में जेकॾहिं असांजा मुस्लमान जेको आहे कंहिं औलिया जी जेको आहे मज़ार ते वञी करे छेला वठी करे ज़िबह कनि था, त इहे औलिया जेके आहिनि त नबी जे मुक़ाबले में ईअं सम्झो त नबी जे पेरनि जे बराबरि बि न आहिनि। त साहबा कनि न, साहबा इहो अमल कंदा त जेकॾहिं साहबा खे कंहिंखे औलाद नबी त साहबा वञी करे नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम रोज़े ते वञी करे उते जेको आहे ज़िबह कंदा। साहबा न कयो आहे ईअं। छाजे करे साहबा खे नबी तालीम ई अहिड़ी ॾिनी त तव्हांजा मसाइल अल्लाह हल कंदो आहे।